इंतज़ाम न्याणी परवीन इंतज़ाम न्याणी परवीन इंतज़ाम पेपर्स मेडिकल यूनिवर्सिटी दी करप्ट इंतज़ामियात पेपर्स यूनिवर्सिटी दी करप्ट इंतज़ामियात गुलशन में मरते गले गुलशन में मरते शादी करप्ट इंतज़ामियात एसपी नवाब चाहते एसपी नवाब चाहते नवाब शाह पुलिस थे नवाब शाह जी पुलिस थे किसियो नवाब चाहते किसियो नवाब चाहते अदालती कमेटी जोड़ी वञे ऐं उन्हनि सां गॾु असांजो इंसाफ़ कयो वञे उहे असांजा इंसाफ़ कनि मूंखे अंदरूनी जेका बि यूनिवर्सिटी जी आहे मूंखे उन में को बि यकीन कोन्हे को बि भरोसो कोन्हे को जॾहिं हो मूंखे मिली करे मारे सघनि था त उहो इंसाफ़ कहिड़ो ॾियारींदा कहिड़ो इंसाफ़ ॾियारींदा इंसाफ़ में तव्हांखे छा खपे छा घुरिजा छा थिए इंसाफ़ हिननि खे सज़ा ॾिनी वञे कड़ी खां कड़ी कंहिंखे फ़रीन खे ऐं जेको आहे सो आतिका खे ऐं फरीदा वघण खे ऐं गुलशन मेमन खे ऐं डायरेक्टर जेको आहे सो गुलाम मुस्तफ़ा राजपूत जिन्हनि मूंखे हरासमेंट कयो सिंध जी न्याणीअ खे हरासमेंट कयो हुयो ऐं सभु चुप लॻा विया सिंध जी न्याणीअ खे हरासमेंट कयो कतलानो हमलो कयो मूं ते क़त्ल करण जी कोशिश कई जॾहिं मां पखे में लटकाई वञा तॾहिं चवंदा इंसाफ़ मिलियो तॾहिं चवंदा आहिनि ख़ुदकुशी कई न्याणियूं कॾहिं बि ख़ुदकुशी न आहिनि कंदियूं उन्हनि खे मारियो वेंदो आहे उन्हनि खे पाण उतो पखे में लटकाए उन्हनि खे ज़हर ॾिनो वेंदो आहे इन खां फ़रीन ते पहिरियां बि थी आहे स्ट्राइक कई अथनि अंदरि यूनिवर्सिटी में छोकिरियुनि स्ट्राइक कई आहे उन ते को मंज़ूरु न थियो पहिरियां बि शिकायत मैडम अज़रा ख़ुदि पंहिंजे वाता चयो इन जी पहिरियां बि इलाही शिकायतूं आहिनि पोइ एक्शन छो न खयो वियो छो छॾियो वियो हिनखे हाणे तव्हांजा एहतिजाज धरणा केसीं ताईं हूंदा असां एसी ताईं न उथंदासीं जेसि ताईं FIR दर्ज न थींदी हिननि खे गिरफ़्तार न कयो वेंदो असां न उथंदासीं मुंहिंजो को बि सिंधी भाउ हितां न उथंदो वाइस चांसलर ते FIR थिए हा थिए बिल्कुलु थिए सभिनि ते थिए FIR